जय झूलेलाल। झीलुनि ऐं पहाड़नि जी नगरी भोपाल मध्य प्रदेश भारत खां मां अशोक छाबड़िया सिंधी शख्सियत में तव्हां सभिनी दर्शकनि जो स्वागत वंदन अभिनंदन थो कयां। अॼु असां सां जेका सिंधी शख्सियत में पुरकशिश शख्सियत जुड़ी आहे उन जे बारे में मां तव्हांखे ॿुधायां। उहे हिकु युवा समाज सेवी त आहिनि ई, साण ई राजनीति में भी ॾाढो सुठो दख़ल रखंदा आहिनि। अचो त उन्हनि सां रूबरू थियूं। श्री राकेश कुकरेजा जी, जय झूलेलाल। जय झूलेलाल। पंख ही काफ़ी नहीं आसमान में उड़ने के लिए, पंख ही काफ़ी नहीं आसमान में उड़ने के लिए, हौसला भी बुलंद चाहिए उड़ान भरने के लिए। राकेश भाई साहब, सभिनी खां पहिरियों प्रश्न मां इहो पुछंदुमि, तव्हांजी शिक्षा केसि ताईं थी आहे? बीकॉम ताईं ठहियल आहे मुंहिंजी शिक्षा। अच्छा, ऐं तव्हां इन सामाजिक फील्ड में कीअं आया? सामाजिक फील्ड में तव्हांजा छा पिता साहब भी समाज सेवा कंदा? पापा भी समाज सेवी हुआ। उन्हनि जो नालो ॿुधाईंदा? श्री बसंत कुकरेजा नालो है। जी जी, उहे मूंखे बि ख़बर आहे कि उहे ॾाढी समाज सेवा कंदा। उहे कंहिं संत सां बि जुड़ियल आहे, त उन्हनि जो नालो ॿुधाईंदा? श्री बाबा हरिगिर गोस्वामी सुल्तानपुर वारे साईं सां जुड़ियल आहियूं। अॼु जेको बि आहियूं असां जी। उन्हनि जे लाइ। अच्छा भाई साहब, मां तव्हांखां हिकिड़ी ॻाल्हि इहा पुछणु चाहींदुमि कि तव्हां समाज खे जोड़ण लाइ कहिड़ो कमु कयो आहे? असां हिकु त तव्हां चेटीचंड ते लॻभॻि हर वर्ष असां रैली कढंदा आहियूं। जी जी, इहा छा वाहन रैली हूंदी आहे? वाहन रैली हूंदी आहे। अच्छा। हिन खां पोइ जीअं हाणे पिछले साल ई असां चेटीचंड ते जतिन उदासी जेका अंतर्राष्ट्रीय सिंधी युवा गायक हुआ, जी जी, यूथ के जोड़ण लाइ, समाज के जोड़ण लाइ, जी जी, समाज के यूथ सां जोड़ण लाइ, जी जी, और यूथ के समाज सां जोड़ण लाइ इन प्रकार जा कई सारा आयोजन असां कंदा आहियूं। जी जी, इनमें असां SPL जे माध्यम सां सिंधी प्रीमियर लीग नाइट क्रिकेट टूर्नामेंट जे माध्यम सां युवाउनि खे जोड़ण लाइ तव्हां क्रिकेट मैच कराईंदा हुयो? एक्चुअली छा आहे, असांजी समाज लाइ हिकु पंहिंजे समाज लाइ कहावत आहे कि पंहिंजो समाज सिंधी समाज जी, व्यापारी समाज आहे। जी जी, त असां वीचार कयोसीं छो न असांजे व्यापारी समाज खे बि खेल सां जोड़ो वञे। जी जी, जेकी प्रतिभा आहिनि उहे सभिनि जे साम्हूं अचणियूं खपनि। त इन जे निमित SPL अॼु 7 साल 27 अप्रैल ते वरी खां चालू थींदो इहो SPL। अच्छा अच्छा, बाबेली स्टेडियम में वरी खां मध्य प्रदेश लेवल जी टीम आहे, इनमें भाग वठी। जी जी, इन में हर साल तव्हां बाबेली स्टेडियम ते क्रिकेट मैच कराईंदा हो। इन में छा सॼे मध्य प्रदेश जूं टीम ईंदियूं आहिनि छा? इनमें 32 टीमां रहंदियूं आहिनि, 32 टीमां पार्टिसिपेट कंदियूं आहिनि। मध्य प्रदेश ही न, नागपुर मां भी पिछली बार SPL में हिकु टीम आई हुई। जी जी, 12 भी टीमां ईंदियूं आहिनि। जेतिरियूं टीमां ईंदियूं आहिनि मध्य प्रदेश जे 12 भी मध्य प्रदेश में उहे सभु पार्टिसिपेट। जी जी, मां तव्हांखे ॿुधायां, क्रिकेट में श्री रामचंद रहिया आहिनि, जेके असांजे इंडियन टीम जा कैप्टन रहिया आहिनि, ऐं पहिरियों मैच ऑस्ट्रेलिया खां उन्हनि ई जितायो असांखे। अॼु उहे वीचारा स्वर्गवासी आहिनि, पर असां उन्हनि खे बि हिन मौक़े ते ज़रूरु यादि कंदासीं। ऐं भाई साहब, राकेश भाई साहब, मां तव्हांखां इहो पुछणु चाहींदुमि कि तव्हां काफ़ी चौराया सिंधी समाज जे नाले ठाहिराया आहिनि ऐं पुल जा बि नाला रखिया आहिनि, उन जे बारे में थोरो विस्तार सां ॿुधाईंदा? अॼु पाण एयरपोर्ट वेंदा आहियूं त लाल घाटी खां वठी एयरपोर्ट ताईं जेको रोड हुयो, जी, हिन रोड नयो पुल ठहे पियो जेको, जी जी, त हिन पुल जो नालो हेमू कालानी, शहीद हेमू कालानी मार्ग जे नाले सां उहो करायोसीं असां। DIG बंगले चौराहे जो नालो संत कंवरराम साहब कॉलोनी जे चौराहे जे नाले सां करायोसीं। इन खां पोइ पाण ॾिठोसीं कि बैरागढ़ में त हेमू कालानी जी प्रतिमा आहिनि, लेकिन भोपाल में प्रतिमा कान हुई। जी जी, त इन जे निमित असां शहीद हेमू कालानी परिसर आहे ईदगाह ते, उते हेमू कालानी परिसर में हेमू कालानी जी प्रतिमा भी स्थापित कई। अच्छा, तव्हां इहा प्रतिमा तव्हां स्थापित कराई आहे? अच्छा, मां इहो पुछणु चाहींदुमि कि जेको तव्हां पुल जो नालो रखियो, इहो छा नगर निगम रखंदी आहे, उन जे थ्रू रखाईंदा आहियो, कंहिंजे थ्रू? इहो हुन टाइम तत्कालीन महापौर हुआ आलोक शर्मा जी। जी जी, त आलोक शर्मा जी चूंकि राजनीति में मुंहिंजा नेता भी आहिनि, त उन्हनि जे माध्यम सां असां उहो नालो रखवायोसीं। जी, आज रास्ता बना लिया है, आज रास्ता बना लिया है तो कल मंजिल भी मिल जाएगी। हौसले से भरी ये कोशिश एक दिन ज़रूर कामयाब आएगी आपके लिए। मां तव्हांखां इहो पुछंदुमि कि तव्हां कहिड़ी राजनीतिक पार्टी सां जुड़ियल आहियो? मां भारतीय जनता पार्टी सां जुड़ियल आहियां। जी जी, ऐं वर्तमान में पार्टी कोई पद ॾिनो आहे तव्हांखे? वर्तमान में मां मंडल अध्यक्ष आहियां। मां बूथ अध्यक्ष खां पंहिंजो सफ़र तय कयो। अच्छा बूथ अच्छा, अध्यक्ष खां पोइ जिला संयोजक ठहियुमि। जी जी, जल प्रकोष्ठ में जंहिं प्रकोष्ठ खे कोई सुञाणंदो न हो, उन प्रकोष्ठ खे बि जिंदो कयोसीं। अच्छा अच्छा, हिन जे अलावा प्रदेश कार्य समिति सदस्य रहियुमि युवा मोर्चा में, जी जिला उपाध्यक्ष रहियुमि युवा मोर्चा में, जी, उन खां पोइ मंडल महामंत्री रहियुमि। हाणे मेन भारतीय जनता पार्टी में मंडल अध्यक्ष आहियां। बिन सावन बरसात नहीं होती, बिन सावन बरसात नहीं होती, सूरज डूबे बिना रात नहीं होती, भगवान झूलेलाल के दर्शन बिना मेरे दिन की शुरुआत नहीं होती। असांजे राकेश भाई जो चवणु ईअं आहे। राकेश भाई साहब, मां तव्हांखां इहो पुछंदुमि कि भोपाल में हिकिड़ो शहीद गेट बि आहे, त उते तव्हां अक्सर शहीदनि जे प्रति कार्यक्रम कंदा हो, उन जे बारे में थोरो ॿुधायो न असांखे? निश्चित रूप सां अचण वारी जेकी असांजी पीढ़ी आहे, उन पीढ़ी खे शहीदनि जे बारे में जानकारी हुजणी खपे। इन जे निमित
जेका शहीदी दिवस हूंदा आहिनि या जनम जयंती हूंदी आहे जी हिन जे लाइ असां शहीद गेट आहे ईदगाह ते हुनजे कार्यक्रम कंदा आहियूं और युवाउनि खे बि उन शहीदनि जे बारे में जानकारी ॾींदा आहियूं। असां हेमू कालानी, राजा दाहिर सेन हुया, जी जी असांजा भगत सिंह, चंद्रशेखर आज़ाद, इन सभिनि जी जयंती उते मल्हाईंदा आहियूं असां। जिनके भगवान झूलेलाल से रिश्ते होते हैं, जिनके भगवान झूलेलाल से रिश्ते होते हैं, उनके आज कल और सभी दिन सुनहरे होते हैं। भाई साहब, राकेश भाई साहब, मां तव्हांखे इहो पुछणु चाहींदुमि कि तव्हां सिंधी आहियो, तव्हांखे सिंधी व्यंजन कहिड़ो पसंदि आहे? असांखे तव्हांजे घर में जेको ठहंदो हुजे। कोकी वग़ैरह, दाल पकवान आहिनि, जी जी, अहिड़े ॾाढा सारा सिंधी व्यंजन आहिनि, उहे सभु पसंदि आहिनि, उहे सभु खाईंदा आहियूं। खाईंदा हो न सिंधी व्यंजन था। जी, कदम ऐसा चलो कि निशान बन जाए, कदम ऐसा चलो कि निशान बन जाए, काम ऐसा करो कि पहचान बन जाए। यहाँ जिंदगी तो सभी जी लेते हैं, मगर जिंदगी जियो तो ऐसी जिसके लिए मिसाल बन जाए। राकेश भाई साहब, तव्हां ॿुधायो, कोरोना काल में बि ॾाढी सेवा कई समाज जी, उन जे बारे में बि ॿुधायो असांखे कुझु। कोरोना में जंहिंमहिल माण्हू पंहिंजे घरां निकिरंदा न हुया, जी, अहिड़े में असां सिंधी कम्युनिटी हॉल ईदगाह ते गुरु नानक टेकरी जे गुरु नानक ईदगाह पूज्य सिंधी पंचायत गुरु नानक टेकरी जे सहयोग सां लगातार 66 दिन और पहिरें कोरोना लॉकडाउन में और ॿिए लॉकडाउन में 51 ॾींहं, जीअं पाण होटल में वेंदा आहियूं, होटल में थाली मिलंदी आहे, ईअं सेम टू सेम थाली जेका मरीज़ ॿाहिरां ईंदा हुया, हमीदिया हॉस्पिटल में एडमिट हूंदा हुया, हुननि जा जेका परिजन हुया उन्हनि खे परेशानी थींदी हुई रोटी जी। अच्छा, त हुननि खे रोटी जी व्यवस्था कराइणु लॻभॻि 1000 थाली रोज़ु असां बांटदा हुआसीं हुते। इन जे अलावा थैलेसीमिया पीड़ित ॿारनि लाइ असां कमु कंदा आहियूं। त थैलेसीमिया पीड़ित ॿारनि लाइ ब्लड बैंक में ब्लड न मिलंदो हुयो हुन टाइम, अच्छा, कोरोना जे टाइम ते। त असांखे कई सारा वीचारा भोपाल में त ब्लड बैंक आहिनि, आसे पासे में जेके गांव आहिनि, चाहे मंडीदीप हुजे, चाहे सीहोर हुजे, चाहे अब्दुल्लागंज हुजे, चाहे आसे पासे में जेतिरा गांव आहिनि रायसेन वग़ैरह हुजे, हिते ब्लड बैंक कान्हनि। त थैलेसीमिया वारा ॿार ॾाढा परेशान थींदा हुया, छोकी थैलेसीमिया हिकु अहिड़ी बीमारी आहे, अगरि 15 ॾींहंनि में खून न मिलंदो आहे त हुन ॿार जी जान हली वेंदी आहे। त असां अहिड़े टाइम ते जंहिंमहिल माण्हू घर न निकिरंदा हुया, हुन टाइम लॻभॻि 80 माण्हुनि ब्लड डोनेशन कयो, उहो थैलेसीमिया पीड़ित ॿारनि लाइ कयो। त उनमें मन जे सुख खां वॾो कोई सुख कान्हे उनमें। न, इहे तव्हां ॾाढी बढ़िया सेवा कई। हिकु थैलेसीमिया असांजे समाज में काफ़ी वधीक पाई वेंदी आहे, इहो हिकिड़ो रिसर्च अथव, इहो इंटरनेशनल WHO रिसर्च अथव। ऐं ॿी ॻाल्हि, तव्हां जेका करोना काल में ज़रूरतमंदनि खे भोजन पहुचायो आहे, इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। संत हिरदाराम जी चवंदा आहिनि कि ग़रीबनि जी तव्हां सेवा कयो, इहा ॿ ॻाल्हि ॾाढी सुठी आहे। हिकिड़ी ॿी मां पुछंदुमि कि तव्हां युवाउनि खे अॻिते वधाइण लाइ प्रतिभा सम्मान कार्यक्रम बि कंदा, उन जे बारे में ॿुधायो न तव्हांखे। असां निरंतर हर वर्ष 10th खां पोइ 12th खां पोइ ॿारनि खे कैरियर काउंसलिंग थींदी आहे, कैरियर काउंसलिंग बि कंदा आहियूं। साथ में जेका प्रतिभावान छात्र छात्रा थींदा आहिनि उन्हनि खे सम्मान करण जो कम बि असां सिंधु सेना जे माध्यम सां लगातार हर वर्ष कंदा आहियूं, छोकी उन्हनि खे 10th खां पोइ 12th खां पोइ कई सारी मन में हो हूंदी आहे कि अॻिते छा करिणो आहे, छा न करिणो आहे। त जेका एक्सपर्ट्स आहिनि, एक्सपर्ट्स खे घुराए करे पहिरियों उन्हनि जी कैरियर काउंसलिंग थींदी आहे। कैरियर काउंसलिंग करण खां पोइ उन्हनि खे जो 10th और 12th में असांजा प्रतिभावान छात्र छात्रा आहिनि उन सभिनि जो सम्मान कंदा आहियूं। जी, इन बारे में मां तव्हांखे ॿुधायां, मुंहिंजी बिटिया बि अॼुकल्ह कैरियर काउंसलिंग कंदी आहे। यूट्यूब ते पर्सनैलिटी डॉक्टर जे नाले हुनजो चैनल हलंदो अथव। अगरि जंहिं बि ॿार खे कुझु पुछिणो हुजे, सम्झणो हुजे, उहो हुन ते सम्झी सघंदो आहे। राकेश भाई साहब, मां तव्हांखां हिकिड़ी ॻाल्हि ॿी पुछणु चाहींदुमि कि असांजी सिंधी भाषा सिंधी घरनि में ॾाढो घटि थी ॻाल्हाई वञे, उन जे बारे में कुझु ॿुधायो न कि इन जो विकास अञा असां कीअं कयूं। बिल्कुलु डॉक्टर साहब, तव्हां इहा सही ॻाल्हि चओ था। अचण वारे टाइम में लगातार पाण ॾिसूं था कि सिंधी समाज जेका अचण वारी पीढ़ी आहे आपस में सिंधी में नथा ॻाल्हायूं। हिन में किथे न किथे पंहिंजे अॼु तव्हांजे माध्यम सां मूंखे चइण में कोई अतिशयोक्ति कान्हे। जीअं मुंहिंजा मम्मी पापा आहिनि जी, उहा मुंहिंजी गुड़िया सां त सिंधी में ॻाल्हाईंदा आहिनि जी जी जी, लेकिन मां किथे न किथे उनखां हिचकंदो आहियां, बचंदो आहियां, और मुंहिंजी मम्मी बि बचंदी आहे। लेकिन इनखे अॻिते वधी करे सभिनि खे अॻिते अचिणो खपे, छोकी पंहिंजी अगरि ॿोली ज़िंदा रहंदी त पंहिंजो वजूद बि ज़िंदा रहंदा और पाण बि ज़िंदा रहंदासीं। अचण वारो पंहिंजी जेकी कहिड़ी पीढ़ी आहे उहा बि ज़िंदा रहंदी। इनमें सभु प्रयास बि करनि था जी, और मां बि प्रयास कंदो आहियां पंहिंजे ॿारनि सां सिंधियुनि में ॻाल्हायां। दादा लाल कृष्ण आडवाणी साहब त चवंदा कि घरनि में असां ॿारनि सां सिंधी ॻाल्हायूं त असांजी सिंधी घटि में घटि बची रहंदी। चलना हो साथ तो हाथ बढ़ा दीजिए, चलना हो साथ तो हाथ बढ़ा दीजिए। भगवान झूलेलाल के प्रति विश्वास हो तो एक बार राकेश बाबू मुस्कुरा दीजिए आप। तव्हांखे सिंधी शख्सियत कार्यक्रम कीअं लॻंदो आहे असांखे ज़रूरु ॿुधाईंदा। अगरि तव्हांखे सुठो लॻंदो हुजे त हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन दॿाईंदा। वरी तव्हांखे अॻिले
एपिसोड में नए रूप सां वरी कंहिं नई शख्सियत सां मिलाईंदासीं। जय झूलेलाल राकेश भाई साहब, जय झूलेलाल।